जी दोस्तों, वेलकम बैक। हो जमालो एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अच्छा, अॼु जे प्रोग्राम में जिन जिन स्पॉन्सर्स असां सां ताउन कयो आहे उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हुन में वाइट बैलेंस आहे, परफेक्ट आहे, नूर मेमन हालाई साहब जी तरफ़ खां जेको वर्ल्ड फर्स्ट सिंधी कल्चरल ब्रांड जेको आहे, जेके असां अजरकूं, सिंधी टोपियूं ऐं जेके बि पातियूं आहिनि, इन्हनि सभिनी में हाला वारनि जी तरफ़ खां हाला जेको नूर मोहम्मद हालाई साहब आहे उन्हनि जी तरफ़ खां ही सभु गिफ्ट आयल आहिनि। स्पॉन्सर्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। नूर मेमन हालाई साहब वारनि जी तरफ़ खां इनामात आयल आहिनि, जेके स्पेशली असांजे सिंधी कल्चर जो फर्स्ट ब्रांड आहे, जंहिं सिंधी कल्चर जा जेतिरा बि सामान आहिनि उहे इंट्रोड्यूस कराया सॼी दुनिया में, त हुननि बि तव्हां सभिनीनि जे लाइ स्पेशल गिफ्ट्स मोकिलिया आहिनि। ही आहे उन्हनि जो, दिखाएं। तो ये गिफ्ट्स में दिखाओ भाई, दिखाओ। बहुत सारे इनाम। कल तो भाई कल सुबह तो बाबा ॾाढा इनाम आहिनि असां वटि। तो ये हाला नूर मोहम्मद हालाई वारनि जी तरफ़ खां ही गिफ्ट हिकिड़ो भेण तव्हां जे लाइ। हर जगह जाऊंगा, चुप हो जाए, सारे चुप हो जाए। ही भेण भाई उठाना है यार, ये इधर करो भाई, इधर करो। नूर मोहम्मद हालाई वारनि जी तरफ़ खां ही अदी तव्हां जे लाइ। और इधर भी ले आओ। ही जबरदस्त ब्रांड आहे ऐं ही वो वाहिद ब्रांड आहे जंहिं इंट्रोड्यूस करायो इन्हनि सभिनीनि शयुनि खे। त ही भेण तव्हां जे लाइ हाला नूर मोहम्मद हालाई वारनि जी तरफ़ खां ही अदी तव्हां जे लाइ। ही मुंहिंजी भेण, ओह इसमें तो भाई वो डबल है भाई। ये ले भाई, ये आपके लिए जोरदार तालियां होनी चाहिए। नूर मेमन हालाई वारनि जी तरफ़ खां ही कुछ इनामात।